ख़बर शामिल कयूं पिया ताजपुर खां। ॻोठ ताजपुर नवाब जावेद लिगारी जी न्याणी आपी कश्यप लिगारी पहिरियों नंबर खणी पंहिंजे वालिदैन ऐं पंहिंजे बिरादरीअ जे पंहिंजे ॻोठ जो नालो रोशन कयो। तालीम मिनिस्टर सैयद सरदार अली शाह सां मुलाक़ात। अहिड़ी मुलाक़ात जी तजवीज़ नवाब सुमेर लिगारी ऐं नवाब ज़ैन लिगारी ॾिनी। उन मौक़े ते ताजपुर एक्शन कमेटी चेयरमैन नवाब ग़ुलाम रसूल लिगारी ऐं नवाब जावेद लिगारी मिनिस्टर सां न्याणीअ जे तालीम जे हवाले सां गुफ्तगू कई, जॾहिं त ताजपुर गर्ल्स हाई स्कूल जे आपी कश्यप लिगारी नुमाइंदगी कई। नवाब ग़ुलाम रसूल लिगारी तालीम मिनिस्टर सैयद सरदार अली शाह खे ॿुधायो त ॻोठ ताजपुर जी न्याणियुनि में वॾो टैलेंट मौजूदु आहे, पर गर्ल्स हाई स्कूल काफ़ी शयुनि खां महरूम आहे। तंहिं हूंदे बि गर्ल्स हाई स्कूल ताजपुर जी न्याणियुनि बोर्ड जे इम्तिहान में ज़्यादातर पहिरियों नंबर पोज़ीशन खयो। तंहिं ते तालीम मिनिस्टर चयो त जल्द हिकु टीम तैयार कयूं था जेका मुख़्तलिफ़ स्कूलनि जो विज़िट कंदी ऐं स्कूलनि जे ॿारनि खे तालीम जहिड़े ज़ेवर पिराइण में सहूलियत जा फौरी इंतज़ाम कया वेंदा। रिपोर्ट कर रहा है फैज़ जमाली, बे न्यूज़ ताजपुर।